सुजावल के साफ़ी सद्दाम शाह ते हमले खिलाफ ज़िले सुजावल के साफ़ियन में सुजावल, जाती, भटोरो, चूअर जमाली, ठट्टो समेत मुख्तलिफ प्रेस क्लबन, PTLF ज़िले जर्नलिस्ट फॉर्म, अमीरुल बहर एसोसिएशन, सिंध मला फॉर्म, सोयल सोसाइटी के मानन सूरज सुजावली, महबूब मुरबरोई, हाफ़िज़ सादुल्ला मेमन ऐं ॿियनि अॻुवाणी में पब्लिक पार्क सुजावल खां मामू लाडू चौक ताईं एहतजाज जो मुज़ाहरो कयो। मामू लाडू चौक ते वॾी तादाद में माण्हुनि जी महर खे ज़िले जर्नलिस्ट फॉर्म अॻुवान सूरज सुजावली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त साफ़ी सद्दाम शाह ते अॻिराई करे शहरी इतिहाद सां लाॻापियल हिकु मास्तर निसार मेमन जंहिं ते अॻु में क़त्ल ऐं फुरनि जूं केतिरियूं ई FIR दाख़िल आहिनि, हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो, जंहिं ते सुजावल थाणे ते केस दाख़िल करायो वियो त उन्हनि हाय गोरा कंदे खेसि ख़ारिज करण लाइ इंतिज़ामिया खे ब्लैकमेल करण लाइ 40 खां 50 माण्हुनि सां गॾु एहतजाज करण ऐं घोरा करण शुरू करे ॾिनी आहे। पर अॼु हिते ज़िले जे साफ़ी बिरादरी ऐं सोयल सोसाइटी पारां ही तारीख़ एहतजाज करे घुर था कनि त इंतिज़ामिया चंद सरकारी मास्तरनि जे ब्लैकमेलिंग में न अचे ऐं खेसि कैफ़र किरदार ताईं पहचान लाइ किरदार अदा करे, जीअं ज़िले जे साफ़ी बिरादरी मां बेचैनी ख़त्म थी सघे। हिन वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम, डायरेक्टर तालीम, DO तालीम सुजावल खां घुर कई आहे त ड्यूटी टाइम ते सियासत कंदे मुज़ाहिरा कंदड़ मास्तरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। गॾोगॾु IG सिंध, IG हैदराबाद, DIG हैदराबाद, SSP सुजावल खां घुर कई आहे त साफ़ियनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में मुज़ाहिरनि जो अणखट सिलसिलो शुरू कयो वेंदो। रिपोर्टर अमदाद पठान, शाइन न्यूज़, सुजावल।